ही मंजर है वहाँ ॾिसो रोड ते बिल्कुल गोॾे खां वॾो पानी है, गाड़ी निकरे भी कोन पई। ही मंजर रोड जा आहिनि, रोड जे मथे पानी है बाबा। अवां ही ॾिसी सघो था हर तरफ ही रात वारी बरसात खां पोइ कल वारी बरसात खां पोइ वापसी न पई फिलहाल ना शाबस उन खे पाण खे अच्छा आयो ये ॾिसो बाबा असांजे मुकम्मल गाड़ी बिल्कुल 100 सीसी जगह है, असां वटि मुकम्मल पुॼियल आहे। उस्ताद गुलाम अहमद जेको गाड़ी हलाई रहियो आहे, तव्हां बराह रास्त ॾिसी सघो था त रोड ते केतिरो पाणी बीठल आहे। अंदाज़न मुंहिंजे ख्याल में रोड ते 2 फुट खां वधीक पाणी आहे, जो तव्हां ॾिसी सघो गाड़ी जो इंजन मुकम्मल ॾिसण में नथो थो अचे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं रोड खां हेठि पाणी ॾिसंदो 4 फुट खां वधीक मुसलसल पाणी आहे। तॾहिं तव्हां ॾिसी सघो था त पाणी रोड ते बीठल जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त 4 फुट खां वधीक मथे थो बीठल आहे। उहो जेकॾहिं हेठि रोड जे उन पासे अंदाज़ो लॻाईंदो अंदाज़न 4 फुट खां वधीक पाणी थी सघे थो। हिते जे माण्हुनि जी छा हालत थी, हिते जे माण्हुनि जी छा पोज़ीशन हूंदी, हाणे असां वञी रहिया आहियूं सर नदी ते, छा उन्हनि माण्हुनि जी पोज़ीशन आहे, छा माण्हू कहिड़े हिसाब सां रहनि पिया। केॾा वञो पिया यार? वञूं था थर में था वञूं, एॾा बारड़ा वग़ैरह वठी वञो पिया? हाँ यार वञूं था, छा करूं, दुख जाम आहे, घर किरी विया आहिनि, छा करूं। अच्छा, अञा ताईं को तव्हां वटि सियासी माण्हू पहुतो आहे मदद लाइ? को माण्हू न यार, केर ई कोन पहुतो आहे, केर माण्हू कोन पहुतो आहे, छा करूं। अच्छा जी आओ, कोई खाधे पीते जा राशन वग़ैरह सामान का शइ कोन्हे, मिड़ी पिया वञूं ठल ते। अच्छा जी आओ, बरसाति जाम भरी खिया, छा करूं। किथे वेंदा? उतां हितां निकिरूं था, पोइ हाणे किथे न किथे वञी तरसूं था, छा करूं, किथे दड़नि ते बरसात खां पोइ हिते तमामु ई नाज़ुक सूरत हाल आहे ऐं पाणी जेको बरसात जो घरनि में दाख़िल थी वियो आहे, फसल हुई माण्हुनि जा तबाह थी विया आहिनि, पर हाणे उन्हनि खे जानी नुक़सानु थिए पियो वञे। असांजी वसवारनि खे इहा ई अपील आहे त हिन जेको बरसाति जो इहो पाणी नेकाली जो सिस्टम खे बहाल कयो वञे। बसि भाई बरसाति अची वई, बरसाति सां घर किरी विया आहिनि, बिल्कुलु को बि असां इदारो कंहिं न हेल्प कई, न इदारो कयो। तंबू आहे, तंबू बि कॾहिं चुआके थो, ग़रीब मज़दूर आहियूं, असां मज़दूरी कंदा आहियूं, कॾहिं चलाल वञंदा आहियूं भाॻिया, कॾहिं असां काछूं वढंदा आहियूं, बसि इहो कमु कंदा आहियूं। कंहिंजी गुॾ मिले गुॾ कंदा आहियूं, कंहिंजी कोठी मिले राॻे ते कोठी राॻंदा आहियूं, किथां 200 मिले किथां 250 मिले, इहे हिसाब बचा भरंदा आहियूं। असां वटि को बि कोन आहे, हींअर बि असां वटि उहे 10 किलो वठी वञे, हफ़्तो थियो आहे, अॼु बि ॻोठ मां पुछा करे असां 2 ॾींहंनि ॻोठ मां खयो आहे। बिल्कुलु असां वटि छा आहे, गवर्नमेंट खां का शइ कोन मिले, मज़दूर आहियूं, ॾिसो पिया तव्हां पाण हालत। घर जा बरसात में किरिया आहिनि? हा, ही घर बरसाति में किरिया। अच्छा, अवां जी मदद कई आहे कि अञा? न कंहिं कोन मदद कई। चकियार जे अंदरि बीठा आहियूं, ॻोठ चकियार असांजी यूसी टाली ऐं फज़ल बंबरो जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो एरिया अचे थो जिते तक़रीबन न त 1000 एकड़नि जो हिते पाणी लहे थो। असां हर साल जेके सियासी नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अपील कंदा आहियूं, महिरबानी करे हितां खां हाकड़ो दरिया वेझो आहे, तव्हां उनजे लाइ उन में छंडणु ॾियो, त जीअं हीउ जेको बि मथां खां पाणी अचे थो, इहो टोटल पाणी जेकॾहिं हाकड़े दरिया जे अंदरि हलियो वञे त हीअ जेके असांजा 1000 घर हिते मुतासिर थियनि था, 100 एकड़ जेको फसल आहे उहो मुतासिर थिए थो, उन मुतासिर थियण खां बची सघूं, पर उन ते असांजी अञा ताईं कंहिं वार न लधी। हर साल असां दाईंदा रहिया आहियूं, पर हर साल जेको आहे सो तव्हां हीअं ॾिठो हूंदो, जेके काफ़ी असांजे घरनि जा माण्हू आहिनि, इहे असांजे ॻोठ जे अंदरि तक़रीबन 30 खां 35 घर ग़रीबनि जा किरी चुका आहिनि। उहे वीचारा पंहिंजा आथर ॿधे ऐं थर जी तरफ़ मतिलबु लॾ बलाण करे चुका आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ कोई अहिड़ो रस्तो मैसर कोन्हे, मतिलबु जेको आहे सो जेकॾहिं कंहिं गाॾी ते वञनि था त उहा गाॾी पाणी में ॿुॾंदी वञे थी, ऐं उन्हनि जे लाइ को रस्तो कोन्हे को। अञा ताईं को बि सियासी नुमाइंदो हिननि ग़रीबनि जी सार लाहिण न आयो आहे। असां गवर्नमेंट खे अपील कयूं था त बराए महिरबानी तव्हां जेको आहे सो एमरजेंसी जे बुनियाद ते, हिन छंडण जो बुनियाद ते मतिलबु इन जो कमु करायो वञे, ऐं जेके ग़रीब मुस्तहिक माण्हू आहिनि जंहिंजा घर ॾहिया आहिनि उन्हनि खे जेको आहे सो यकदम का रिलीफ ॾिनो वञे, उन्हनि जे बचनि वटि खाधे जे लाइ का शइ न आहे।